लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी सां गॾु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मीर हसन सोलंकी ऐं मूंसां गॾु आहे मुंहिंजो प्यारो दोस्त नदीम ख़ासकेली। असां हींअर मौजूदु आहियूं जाम ॻोठ में। ही जाम ॻोठ मलीर ऐं मेमन ॻोठ जे विच में आहे ऐं हिते मलाखड़ो हली रहियो आहे। मेलो हज़रत मेहर शाह रहमतुल्लाह अलैह जो अॼु टियों मलाखड़ो फाइनल मलाखड़ो आहे ऐं असांजो प्यारो दोस्त सैयद नौशाद अली बि अचण वारो आहे। गादी नशीन सां गॾु ईंदो ऐं तमामु मलाखड़े जो बि शौक़ीन आहे। असांजो प्यारो दोस्त आहे सैयद आहे। असां पोइ मलाखड़ो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। कल्ह मलाखड़े जो सिस्टम थोरो धरम भरम थी वियो ऐं अॼु हुननि जी कोशिशि आहे मलाखड़े ठाहिण जी ऐं हीअ मलाखड़े जी तयारी थी रही आहे ऐं कुझु ई देरि में बसि असां हितां उथण खां पोइ हलंदासीं मलाखड़े खे। मलाखड़े में तमामु बहितरीनु पहलवान बि आयल आहिनि ऐं मलाखड़े खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। हाणे हलूं था मलाखड़े जी तरफ़। मेले मुर्शिद पाक ते तकरीबन 50-60-70 साल थी विया आहिनि उर्स मुबारक खे। लासी हिते न बीहो अली स्पोर्ट टीवी वारा पहुची वियो। अली स्पोर्ट टीवी वारो अरे बढ़िया वाह। खास के लिए वो मलोच जी मेहरबानी हिकु वॾी महिनत करे पोइ सालू शीजी ऐं मेहर अली जमाली ओॾा लीमे शेख जो पाणी जने मलक उन खे रज़ाकत छॾिजी घुराइजी रज़ाकत लीमे जो भाउ पाणी जो इहो घुराइजी लीमे खे कैसे उड़ाए धक्को न दे आज असांजो मुर्शिद पाक सैयद सुमार शाह गादी निशिन वारे छोरा वारे अजय सालू छिटी पहलवान लीमा वारे अमीर बच्चा बाई मां घुमिया जो तो हेडा बाई मां वञ तो सही। हेडा वञ साईं ॾे वञ पहिरीं। हे तूं हेडा फिरी हेडा वञ तो सही। वञ तूं हेडा साथियों हिन वक़्तु मौला बख्श बलोच साहब जो इंतज़ाम संभाले रहियो आहे उन सभ खां पहिरीं मोॾे 500 रुपया इनाम ऐं माशूक मुक्तीअ जे लाइ 500 रुपया इनाम। माशूक खे 500 घटि पैसा मिलंदा आहिनि। हिन खां पोइ महिमान ॻोठ टुक 1000 रुपया मलनि खे इनाम मिलंदा। ताज़ो मेलो जीरानी जो करे आया आहियूं ऐं जियालान हिते पर मलनि खे कदुर घटि अचे हाबी हिकु जोड़ी थे हो चारी बच्चा आ खाल का पुट आ खाल का बच्चा आ खाल का हन 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 ये पुट ये करवा पुटवा हाने इन का पहुंचे पहलवान रजब भाई जो पहिरीं जोड़ जो दोस्त में रज़ाक मला साईं अली मोहम्मद शाह भी ना आयो है। आज साईं सुमार शाह मौजूद है। अच्छा बढ़िया हाँ बाबा ये मैदान ते घट मानू यो इन पासे अचो तो विच ते सब मानू ॾिसन। सब मानू चंदा से मल नथा ॾिसी सघो। वाचुक इन पहलवान को हेॾां विहारे विच ते पहलवान रजब भाई जो हाय रजब अदा चले मलीर जो रजब जनरल सेक्रेटरी जिला मलीर है रजब पुत्र है रजब चक्कर कट
मां सोनी ॾेखार सोनी मलक ॾेखार मथे वाह वाह ईअं कोन खचाण आराम श्री बाबा तव्हां मल में छॾे ॾियो तव्हां मल खे छॾे ॾियो तव्हां पर इंसान संभालियो मल ॼाणो असां ॼाणू अब साईं बीठो आहे गेट खोलियो साईं गादी निश्चित बैठो आहे साईं हाजी अनवर शाह हथ बजिया हाय हाय सीधी सीधी हाय हथ ढरा थिया खजान हा राछद हाय राछद ना 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 ए एडा जा केरली ये न कर सकता है केरली ये न कर पहलवान थी बाबो कया पहलवान थी अरे आलमानी टोपी पिया था आलमानी का टोपी पिया मत असो सजड़ी गाल पहलवान हाय 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 आ पहलवान हाय बस सीधी मन थी वजे मारे खजा या मन वियो अरे मन करम थी थे मन हेडा चो हेडा आशु के हेडा मन के यार मन हेडा चले मन हेडा चले हाय 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 वारे राम सीधी वाह सीधी बस सीधी तो पहुंच जाई रजब मारू अंदर ता चले सलाम जोगियो साहब जो जिलानी कामिल शाह जिलान जो मेलो कराइंदो हर साल हाय 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 बारिजा खास के लिए वाह सीधी वाह अरे खास के लिए सीधी घुमा रहे हो हाय 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 अरे हाय खास के लिए खुशाल खास के लिए पानी पियो हाय 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 आयो ने कुछ में लगे ताली शाहनवाज रंग साहब जो है ना हाय हाय खास के लिए हाय सीधी सीधी है खास के लिए आज हद बजिया पहलवान चैलेंज मुकाबलो पहलवान हो चारी बच्चा मलक है हाय रे हाय सीधी वाह बच्चा सीधी हदा इंसानी वहाँ मानू संभालियो ने मलन ने छड़ियो वाह के चई छड़े ही मानू संभाली ने आजा मलन ने को न वने मौला बस के खबर है असूल जी या मेहरबानी कयो ता इंसानी मानू संभालियो एडा करा वाजो मलन ने हद बजिया पहलवान मकाम सीधी भाई खास के लिए नीले तो नहीं मल बंदा होशियारी वाह 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 और खास के लिए थी और खास के लिए मोको थी खास के लिए मोको थी अल्लाह खास के लिए मोको थी होशियारी वाह जो मेले करतल मालिक जो हज़ारे लखों रुपया मलन के नाम ॾींदो आहे वंजना जा ॿार महिमान होशियारी बच्चा होशियारी हाणी साईं अस्सलाम वालेकुम साईं फैसल राजा बसो ऐसा तेरा में कदर करो चला साजा ही जाम को साजो घर असा बच्चा आयो तेरी आवाम जा ये 5000 केड़ी गाल है मिल दीदा तो भैया कबूतर अब ने तोरो नसुर तोरो ता हटा तोरो साइड कराइस तो ने तोरो ठाए तो को नगा वना मठीया भले उसड़े भले थी दो रिपीटर सीधी के 150 कागल कोने चाहिए साए बच्चो
हाँ उस्ताद बढ़िया बयान ज़मीर ही मद हले पी ऐं उस्ताद बेराम हुओ पहलवान असांजी सिंध जो सम्झो सरमायो जे हिन पहलवानी खे कराची में ज़िंदा रखियो हिनखे लाखनि ते हज़ार रुपया इनाम मिलंदो आहे पर हिते हिनजो क़दुरु अञा कोन्हे थियो। हाणे उस्ताद बेराम तुंहिंजी जग तुंहिंजी नसुल हेॾो वठी जो जुमाए करो पेर खणाए हिनजो इनाम हक़ वठी जा। अरे रिपीटर सीधी ये 5000 का ॻाल्हि कोन्हे रिपीटर सीधी मञल पहलवान तू ये टुप्पा ॾेई वठी थोरी देर में तुंहिंजो कमु लाहे थो तू टुप्पा ॾेई दंग कर। हाँ तू टुप्पा ॾेई दंग कर। हाँ मन सां हाणे विढ़ंदे खानदानी पहलवान जा मला वई हेॾा उस्ताद बेराम अचे पियो हाणे उन नंढड़े खे वठी थो अचां जेको बचड़े वालो हूंदो मुसलमान हूंदो हुन सां साफ़ महाराज शाह बादशाह जो ख़लीफ़ो आहे जंहिंजो महिरबानियूं मूंखे बि इनाम ॾिनई आहे अलाह ख़ुशि कंदुसि। हाणे ज़मीर शीदी पहलवान ज़मीर शीदी विच ते अचो विच ते हर महिल ॾिसी सघे अॻिते न अचो बाबा इंसान कान्हे इहो अदा वेच या पहिरियों खां मने कई विच ते अचो पहलवान। हाँ ये हिते ज़मीर हिते अदा ॿिया वेही रहो इनाम जो कामगिरी के हाय कामगिरी होशियारी हाय साथियों इन वक्त काबिल इकराम मोहतरम साईं अली मोहम्मद शाह मुझे इनाम मोकिलियो 500 रुपया काबिल इकराम मोहतरम साईं तारिक हाय कास्केरी लगे ताड़ी वाह पहलवान दिल पर से इनाम जो भटिए के नाम जो भटिए के नजर के भटी जो अरे हाय आने जिले जो सदर अदा कयो साईं जे माण्हू वटायो साईं जे माण्हू जो महिरबानी करियो इंसान जेके वियो ऐं जोके साहब खे अकीद साईं कामिल शाह जीरान जो मेलो होशियारी बच्चा हाय साथियों साईं आफ्ताब हुसैन शाह यत्यारी जय मोडे 500 रुपया मोकिलियो उन जो लख थोरा पोया किसी लगे ताड़ी ऐं साईं मुमताज शाह नकरी जय मोडे होशियारी ऐं महिरबानी आहे साईं मुर्शिद पाकनि जो इन सॼनि जो दिल मोडे इनाम मोकिलियो ऐं मुक़ाबले शेरली हाणे ॿिया वेही रहो रिपीटर घुरायो सभिनी शौक़ीन रिपीटर खे मल ठीक मल वाथे भले अदा मल थी वजे वाजी आज मुझे मुर्शिद पाक हजरत महरवी शाह जो मेलो आखिरी है
वरी बारे मैंने या नसीब पराजित शौकीनो मुझे अकीकतमंद भारो तव्हां सभिनी खे अपील कयां थो साईं महबूब शाह पोतो बाचा लगे तारी साईं महबूब शाह बाचा जी हथ बजिया पहलवान अरे तू मुंडे के रात बजा ओरा मल्ला को कराया पियो खड़ी खड़ी मुंडे भगो जी हथ बजिया पहलवान चली मुकाबलो हल कराया तो जहाज सदाम जोखो सदाम आए खलीफा जो मंगलार लेकिन मैं तो कई वक्त नहीं जा रहा उन्होंने जाओ नाला भी आने उन्होंने जो हक भी आए इनाम जो इनाम बनी नहीं बने बड़ी मेहरबानी मेरे भाइयों आप लोगों की मेहरबानियां आप लोगों ने ताउन किया है मेरे मौला बख्श भाई हम आपका शुक्रिया अदा करते हैं मुल्ताज शोरे का और इंसानी का आप लोगों ने कंट्रोल से मुलाकात करनी है अरे होशियार होशियार खाऊंगा होशियार खाऊंगा होशियार भाई रे खाई मुझे आपका आपका दस्तार जो खेलो आपका हो जाए बच्चा एक और पांच को आप पहलवान मुख्तियार आलमानी आप पहलवान मुख्तियार आलमानी आज ये मुल्ताज छोरा साहब तू वजह हिन मलाकड़ी जो निगरान हमेश ऐं उन सां गॾु मौला मुमताज शाह इनाम ॾेई रहियो आहे मीर हसन सोलंकीअ खे ऐं साईं साईं अली मोहम्मद शाह बुखारी साईं मुमताज शाह साईं अली मोहम्मद शाह क्यारी जी वॾी महिरबानी जंहिं मूंखे इनाम ॾिनो वॾी वॾी महिरबानी दादी जी त मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो असांजो प्यारो दोस्त आहे सैयद मोशाद अली शाह ई आहे साईं असांजो मोशाद अली शाह जेको असांखे इनाम ॾेई रहियो आहे वॾी महिरबानी साईं साईं सलाम जोखे जेको सैयद काइम अली शाह जो गादी नशीन अॻुवाण आहे वॾी महिरबानी इनाम ॾिनई वॾी महिरबानी जी खलीफ़ो सैयद अमीर शाह जो सैयद काइम अली शाह सच मुकाबलो मतलब सो ताली हाँ कबूतर मतलब वही लो मैं वही लो सच मुकाबलो लगे तारी कबूतर तारी लगे वाह वाह सीधी बस तारी वाह जो मुकाबलो
बिलन वारो मुकाबलो असां मेंबर बिरादर जो खोराक आहियूं लेकिन मेंबर ॻोठ खां पहुता सीधी कबूतर ख़ासि करे भली जोड़ी वाह रिपीटर वाह सीधी रिपीटर रिपीटर वाह रिपीटर सीधी खुशनसीब पहलवान जो इनाम हासिल करे साईं मुर्तज़ा शाह लिखियारी जो रिपीटर जी कोई मल ने भी नाम 1000 का बचायो लिखियारी जो रिपीटर सीधी दे मल दे कोई मल दे 1000 इनाम दे जोड़े फिर दे जो क्यों ये वही लो अरे पानी दो अपीला बनी दोस्तों के सीधी बच्चे लो सख्त मुकाबला वाह 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 जान से बलोच छोरा था जो मलाखड़े में मौजूद है वाह जान से बलोच वाह वाह सीधी बेजोड़े बिलने केर बुगड़े नाल जोके जो वाह वाह सीधी वाह जमाली तो जा जाता वाह वाह बलरसो भला मुकाबला ये बलो क्यों बदेरसो आज फाइनल वाला मुकाबला दरगाह बिल्ला उस्ताद कुछ फेरा मां ये कोई बुदाई कोड़ा बिल्लन जो वाह 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 जब तारी तारी चला बड़ा वाह सीधी तो जा बच्चे वाह जमाली तो जा जाता सच्ची ना तारी रिपीट एक मिनट वाह 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 तो खते सीधी का मल्ला पाजा वाले मुल्क से हो गए शादी सबक के भली कार वाह रिपीट सीधी सदा मल्ला चला तारी 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 वाह वाह शरीक अंदर दोष का जज्बा फिर से कस्बा चार खेल मुझे हट बोलना होता है मेरी जमाली की मुझे इराद है लाल के मेरी जमाली वाह नसुल्ला जी तो नारी असांजे मेहर शाह मस्त ते मौजूद आहियूं ऐं केर ख़ूबी सां जो कि मलाखड़े जो एंड थियो मीर हसन सोलंकी खे इजाज़त ॾिजो नए मलाखड़े सां तव्हां सां हाज़िर थींदासीं अल्लाह हाफ़िज़।